झूलेलाल। अल्लाह सही आण जिन ॾिठे ॾींहुं थिया त करियां रूरियां वेही साथियुनि विच में। अव्हांखे केतिरो न सुठो लॻे थो जॾहिं को अव्हांजो दोस्त घणे अरसे खां पोइ अव्हांखे फ़ोन करे थो या अव्हां सां राब्तो करे थो। उहो पल उहो टाइम केॾो न सुहिणो हुजे थो। घणे अरसे खां पोइ जिन दोस्तनि सां राब्तो न थियो, तिन दोस्तनि कुझु दोस्तनि मूंसां राब्तो कयो, मुंहिंजो हाल अहिवाल पुछियो। उहो लम्हो मुंहिंजे लाइ के अनमोल खज़ाने खां घटि कोन हो। थोरा न थोरा मूं ते मारवड़नि जा भलायूं ऐं भेरा ॻणे कंदुसि केतिरा। दोस्तनि जो चवणु हो त तूं पंहिंजूं यादगिरियूं वंड कर। सो मूं मिस्किन जूं कहिड़ियूं यादगिरियूं शाहूकार हूंदियूं। मुंहिंजूं त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, पंहिंजे ॻोठ जूं, मिठड़े ॻोठ जूं, जेको मूंखे काशी, मथुरा ऐं तीर्थ यात्रा खां घटि कोन्हे। दिलि चवे थी जेकर हिते मरां त वञे मड़ मलीर ॾे। हाणे अचूं था मौज़ू ते। असांजे स्कूल में पढ़ाई, उस्ताद, शागिर्द ऐं माइटनि जो पढ़ाई में चाह। असांजे वक़्त में स्कूल त कचा हुआ, पर पढ़ाई एॾी त उम्दा ऐं शानदार हुई जो असीं उन शइ ते फ़ख़्रु कंदा हुआसीं त असांजे स्कूल जहिड़ी पढ़ाई किथे बि कोन्हे। उन में वॾो हथु असांजे मोज़िज़ मान वारनि शान वारनि उस्तादनि जो हूंदो हो। उहे उस्ताद तइलीम ॾियण जो त एॾो चाह हूंदो हो, जुनून जी हद ताईं चाह हूंदो। हू चवंदा हुआ त असांजे शागिर्द जी कामयाबी असांजी कामयाबी आहे। असांजा उस्ताद सादा, पुरवकार, बाकिरदार, महिरबान, फ़हमीदार, मददगार। तंहिं वक़्त में ट्यूशन जो रवाजु कोन हो, तसवर बि कोन हो। हू ट्यूशन ॾियण खे पंहिंजी तौहीन सम्झंदा ऐं तालीम जो विकिरो सम्झंदा हुआ। हू पंहिंजे किरदार सां माशरे में हू सुञाता वेंदा हुआ। हमेशह साफ़ सुथरा कपिड़ा पाए, टोपी मथे ते रखी पोइ स्कूल में ईंदा हुआ। असांजे उस्तादनि में सर फ़हरिस्त साईं बुधपुरी, साईं अहमद ख़ान मेमण, साईं लक्ष्मण दास, साईं अब्दुलई शेख, साईं नेकमंद कुंभार, साईं सलेमान ख़ासकेली ऐं ॿिया। असांजे स्कूल जा शागिर्द पढ़ाई में ॾाढा होशियारु हूंदा हुआ। हुननि ॾे तोड़े परॾे में पंहिंजो नालो कमायो। तिन में अब्दुल हफ़ीज़ भुरगली, अब्दुल अज़ीज़ भुरगली, हैदर भुरगली, डॉक्टर मनोहर लाल, यशवंत महाराज, जेठानंद प्रोफेसर, प्रताप रूपाणी, कृष्ण रूपाणी ऐं ॿिया अनेक शागिर्द पंहिंजो नालो कमायो। आउं पंहिंजे उस्तादनि जो थोराइतो आहियां, जिन जे तुफ़ैल अॼु आउं सुठी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां ऐं हुकूमत खे
हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त हिननि सीनियर उस्तादनि जूं ख़िज़मतूं ऐं सलाहूं वठनि जीअं त अॼु जी तइलीम वधे ऐं वेझे। बसि आउं एतिरो ई चवंदुसि, मोकिलाणी कोन्हे। वरी मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाहे।